नाज़रीन हिन वक़्तु मां मौजूद आहियां वार्ड नंबर 15 जे आज़ाद उम्मीदवार दीदार अली थहीम साहब सां। हुननि सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं हुननि जे वार्ड जे हवाले सां त हुननि जी तयारी केतिरी आहे, हिन वार्ड में उन्हनि जूं एक्सपेक्टेशन्स, हिननि जा जेके वार्ड में रहंदड़ माण्हू आहिनि उन्हनि सां छा आहिनि। अचो त दीदार साहब सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम दीदार भाउ। वालेकुम अस्सलाम। दीदार भाई इहो ॿुधाइजो त तव्हां बतौर आज़ाद उम्मीदवार उथिया आहियो, त तव्हां बतौर आज़ाद उम्मीदवार उथण जो फ़ैसिलो छो कयो, कंहिं पार्टी जे प्लेटफॉर्म खां तव्हां डिसाइड छो न कयो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये तो तव्हांखे ख़बर आहे सॼे शहर जी, सॼे शहर जा छा हालात आहिनि ऐं हिते जेको निज़ाम आहे, इन निज़ाम में कंहिं बि ग़रीब कोई बि अची वञे ऐं उहो इन ते इलेक्शन बीहे त उनखे बीहण कोन छॾींदा आहिनि। ऐं पार्टी जी जेके सिस्टम आहे हिते, टिकेटूं जेके ॾिनियूं वञनि थियूं उहे प्योरली जेके ॾिनियूं वञनि थियूं अमीरनि खे ॾिनियूं वञनि थियूं। कंहिं बि नौजवान खे, ग्रेजुएट खे, ग़रीब खे हिते कोई बि चांस न आहे। इहो मद्देनज़र रखंदे, ॾिसंदे हालात ॾिसंदे मद्देनज़र रखंदे मूंखे पाड़े पंहिंजे मोहल्ले वार्ड 15 जी बिरादरिन मूंखे चयो त बाबा हिन दफ़े इलेक्शन में तव्हां कम्पीट कयो, तॾहिं मां बीठो आहियां। अच्छा, इहो ॿुधाइजो त हिन टाइम तव्हांजे ऑपोज़िट तव्हांजे वार्ड नंबर 15 में केतिरा कैंडिडेट तव्हांजे मुखालिफ़ बीठा आहिनि? शुरू में असां 19 कैंडिडेट हुयासीं, जंहिंमां तक़रीबन कैंडिडेट हथ खणी विया आहिनि। हिन टाइम 7 कैंडिडेट कम्पीट था कयूं हिन वार्ड में। अच्छा, तव्हांजे वार्ड नंबर 15 में टोटल जेको वोटर्स जो तादाद आहे उहो घणो आहे? हिन टाइम टोटल असांजे वार्ड जे 6148 वोटर्स आहिनि असां वटि। अच्छा, इहे जेकी तादाद तव्हां ॿुधाई, इन तादाद में तव्हांजो अंदाज़ो केतिरो आहे त तव्हांखे केतिरा वोट मिलंदा? तव्हांजी एक्सपेक्टेशन्स छा आहिनि? तव्हां केतिरा वोट खणंदव? जीअं त मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो त मां ग़रीबनि जे, रेड़ी वारनि जे, मज़दूरनि जे, उन्हनि जी हिमायत सां उथियो आहियां अल्हम्दुलिल्लाह। ऐं पंहिंजी बिरादरी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियूं जंहिंमें सैयद, सूमरा ऐं भगण, अबड़ा, सोलंगी, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जी सपोर्ट सां मां उथियो आहियां। ऐं असां अल्हम्दुलिल्लाह हिते विन करण जी पोज़ीशन में हूं ऐं इंशाअल्लाह इहे पुराणा बुत ड्राहे ॾेखारींदासीं। हिन दफ़े इंशाअल्लाह नौजवाननि जो मैदान आहे, मैदान मल्हाए ॾेखारींदासीं। अच्छा, प्रीवियसली तव्हांजो हिते जेको वार्ड जो काउंसलर हुयो उहो केरु हुयो? उहो सैयद हुयो जेको पीपल्स पार्टी जी टिकट ते हुयो। ऐं साईं जन 5 सालनि में कंहिं बि ग़रीब ॾे कॾहिं बि लड़ी न विया ऐं कंहिंजो हाल चाल त परे जी ॻाल्हि आहे, पर साईं वारनि खे कोई हिन बाए फेस बि न सुञाणींदो त हे बि साईं हिते असांजा काउंसलर रहिया आहिनि। अच्छा, तव्हां इनको पहिरियों बि कम्पीट कयो आहे या फर्स्ट टाइम आहे तव्हांजो इलेक्शन? जी, मुंहिंजो हे फर्स्ट टाइम आहे ऐं मूंखे उथायो आहे पंहिंजे मोहल्लेदारनि, वार्ड 15 जी बिरादरिन ऐं अछी ॾाड़ी वारनि ऐं ग़रीब मुतवसत तबिके मूंखे उथायो आहे त हिन दफ़े तव्हां बि हो। इन करे छो जो ऑलरेडी असां बग़ैर के लालच जे सोशल वर्क कंदा हुआसीं। इन सोशल वर्क खे ॾिसंदे, असांजी परफॉर्मेंस खे ॾिसंदे हितों जी बिरादरिन, मुख़्तलिफ़ बिरादरिन मूंखे उथायो आहे। अच्छा, इन केस अगरि तव्हां खटे करे अचो था त पोइ तव्हां कहिड़ियूं सहूलियात पंहिंजे जेके वार्ड जा माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां फराहम कंदो पंहिंजे वार्ड में? जीअं त मां तव्हांखे पहिरियों ॿुधायां, मां ग्रेजुएट आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त ग़रीब जी ज़िंदगी छा आहे ऐं ग़रीब कीअं थो ज़िंदगी गुज़ारे। हिन महांगाई जे दौर में ॿियूं सहूलियात, नौकरियूं त ठहियो, नौकरियूं त हिते मिलंदियूं पैसनि ते, तव्हांखे ख़बर आहे। मेन सहूलियात आहे रोड, नाली, पाणी, बिजली, गैस। बिजली जो तव्हां निज़ाम ॾिसो, इंतिहाई नाक़िस, कोई पोल जॻह ते न आहे, कॾहिं बि कोई हादसो थी सघे थो। मां सम्झां थो जेकॾहिं इन निज़ाम खे इन तरीक़े सां हलायो वियो त तबाही को सवाइ कुझु न रहंदो। इहे बुत ड्राहिणा पवंदा, निज़ाम खे सुधारणो पवंदो। इन निज़ाम खे सुधारण जे लाइ नौजवाननि खे अॻिते अचिणो पवंदो। अल्हम्दुलिल्लाह नौजवान हाणे अॻिते आया आहिनि ऐं इंशाअल्लाह जीअं मां खटे वियुमि, पहिरियों मां बुनियादी सहूलियात ते फोकस कंदुमि ऐं पोइ बेरोज़गारी ते, जेके नौजवान बेरोज़गार आहिनि उन्हनि ते फोकस कंदुमि इंशाअल्लाह पंहिंजे वसाइल में रहंदे। जी, वॾी महिरबानी दीदार साहब। नाज़रीन, तव्हां दीदार अली थहीम वार्ड नंबर 15 जे आज़ाद उम्मीदवार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणु आहे त अगरि मां खटे करे अचां थो त मां पंहिंजे जेके वार्ड जा कोर इशूज़ आहिनि उन्हनि ते कमु कंदुमि। मिसाल जे तौर ते नालियुनि जो कमु आहे, मरम्मत जो कमु आहे, लाइट जो कमु आहे, या ॿिया जेके बि कोर इशूज़ आहिनि मां उन्हनि ते कमु कंदुमि। कैमरामैन सलीम गोले सां गॾु आबिद अली मंगरियो, जैकब न्यूज़, जैकबाबाद।